अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। सिंध असेंबली जो इजलास वरी हंगामे जे वर चढ़ी वियो। पीटीआई जे बागी एमपी असलम अबड़ो खे हुकूमती बेंच ते विहारण तां पीपी ऐं पीटीआई मेंबर हिकु भेरो ॿीहर आम्हूं साम्हूं। पीपी तरफ़ां सदरुद्दीन शाह राशिदी खे वोट न ॾींदड़ 6 मेंबरनि खे पीटीआई मां निकाली ॾियण जो मुतालबो। पीटीआई मेंबर्स असलम अबड़ो जी कुर्सीअ ते लोटे जी तस्वीर लॻाए छॾी। पीपी ऐं पीटीआई मेंबरनि जा हिक ॿिए ख़िलाफ़ नारा। अपोज़िशन मेंबरनि पारां स्पीकर जी डाइस जो घेराव। पीटीआई तरफ़ां सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी मथां जानबदारी जो इल्ज़ाम। पीटीआई एमपी खुरमशेर ज़मान बागी मेंबर्स असलम अबड़ो खे लोटो करार ॾींदे चयो आहे त असलम अबड़ो खे ऐवान मां निकाली ॾियण बदिरां हुकूमती सीट ते बिहारियो वियो। आगा सिराज दुरानी स्पीकर बदिरां पीपी जो वर्कर बणियल आहे। इलेक्शन कमीशन खे सिंध असेंबली में फ्लोर क्रॉसिंग जो नोटिस वठणु घुर्जे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त सिंध हुकूमत ऐं पीपी औरतुनि जे हक़नि लाइ कोशिशूं वठी रही आहे। वफ़ाक़ी हुकूमत औरतुनि खे हक़ ॾियण ते यकीन नथी रखे। मौजूदा हुकूमत 2.5 सालनि दौरान यूटर्न वठण खां सवाइ कुझु नाहे कयो। असां ग्लोबल विलेज में रहूं पिया, दुनिया सां गॾु हलणो पवंदो। अदालती कार्रवाई में कुझु बि गुझो नाहे हूंदो। सुप्रीम कोर्ट मुल्क जी आवाम जी अदालत आहे। ग्वादर में वेठल शख़्स अदालती कार्रवाई ॾिसणु घुर्जे त खेसि कीअं थो रोके सघिजे। उठ पखी जीअं कंध ज़मीन ते रखी। हुकूमत मुखालिफ़ इत्तेहाद पीडीएम जो मौलाना फज़ल रहमान जी सदारत हेठि इस्लामाबाद में सरबराही इजलास में लॉन्ग मार्च जी तयारियुनि जो जाइज़ो वरितो पियो वञे। पंजाब जे वॾे वज़ीर ओस्मान बोज़दार ख़िलाफ़ बेएतमादी रिथ वारे ऑप्शन ते बि सलाह मशवरा कया वेंदा। सेनेट चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन लाइ उम्मीदवारनि जे नालनि खे हतमी शिकिल ॾियण जो बि इम्कान। मुल्क में एक भेरो ॿीहर दहशतगर्द मुंज़िम थी रहिया आहिनि। दहशतगर्दनि खे शिकस्त ॾियण में पाक फौज ऐं पुलिस निमाया किरदार अदा कयो आहे। दहशतगर्दनि खे शिकस्त नसीब थींदी ऐं मुल्क में अमन अमान जी फिज़ा क़ाइम थींदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। सिंध समेत सॼी दुनिया में अॼु औरतुनि जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे। सिंध में औरतूं अॼु बि अणबराबरी सूदो केतिरनि ई मसइलनि जो शिकार। इस्लामाबाद, कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं, सेमिनार ऐं ॿियूं तक़रीबूं मुनक़िद करे औरतुनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। पाकिस्तानी औरतुनि क़ौम जी इज़्ज़त ऐं वक़ार वधाइण लाइ बेपनाह ख़िदमतूं अंजाम ॾिनियूं। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो औरतुनि जे आलमी ॾिहाड़े ते पैगाम। आर्मी चीफ जो चवणु आहे त यूनिफॉर्म में औरतुनि पंहिंजी सलाहियतुनि खे मञायो आहे। औरतुनि क़ौम ऐं इंसानियत लाइ वॾी ख़िदमत कई। कोरोना ख़िलाफ़ वेड़ में बि औरतूं अॻरियूं आहिनि। पनियाकिल में मस्जिद जी छत ते बदफेली खां पोइ बेदर्जी सां क़त्ल कयल नीगर आफ़ाक वाक़ू वारो वाक़ियो। गिरफ़्तार जवाबदार शफ़ीक जतोई सखर जी दहशतगर्दी तौर अदालत में पेश। जवाबदार खे 14 ॾींहनि जी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। उमरपुर ज़िले जे शहर शोर में बुरको पाए हिकु घर में दाख़िल थींदड़ पुलिस एहलकार खे घर भातियुनि सोघो करे वरितो। घर भातियुनि ऐं पाड़े वारनि पारां एहलकार कामरान कुरैशी जा ॿार कूड़े मुंहं ते कार मली वई। ओबावड़ो जी मुख्तियार कार ऑफिस ॿारां धमाके में ज़ख़्मियुनि मां ॿाड़ो अली रज़ा रहीम यार खान इस्पताल में ज़ख़्मनि जी सट न सहंदे फ़ौत थी वियो। ॿाड़े जे वारसनि जो ओबावड़ो इस्पताल ॿारां लाश रखे धरणे खां पोइ क़ौमी शाहराह ते एहतिजाज। 3 ज़ख़्मियुनि जो इलाज हलंदो।
टंडोजाम भरिसां खिलेरी ॻोठ वटि मोटरसाइकिल बण सां टकराइजी वियो। म्यूनिसिपल कमेटी जो मुलाज़िम इम्तियाज़ अली फौत हिकु ॼणो ज़ख़्मी अस्पताल दाख़िल। सन वेझो इंडस हाईवे ते ॿिए जो मोटरसाइकिल खे टक्कर। हादसे में इमदाद अली नाले शख़्स फौत थी वियो। डुकारल ॾे थर में बरसाति न पवण सबबि ॿीहर डुकार पैदा थी वियो। पीअण जे पाणी जी खोट सबबि मारूअ ॾांहुं लॾ पलाइण ते मजबूर थी विया। मुतासिरनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त वावर करे पीअण जो पाणी फ़राहम कयो वञे।